नाज़रीन, जातीजा हायर सेकेंडरी स्कूल में क़ाइम एहसास किफ़ालत सेंटर में मुस्तहिक़ औरतुनि जी आयल पैसनि मां गैर क़ानूनी कटौती जारी आहे, पर इंतज़ामिया नोटिस न वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था केपी समेजो जी ही रिपोर्ट। 1500 रुपया नालो उहे हलन पिया। सुबुह खां असां लथल आहियूं हिते। तव्हां ॾिसो न टेटा न का शइ असांजो सभु बचा के माई बीमार पई हुन के वीचारी सुभाणे पियूं लथल हुन अंदरि उहो साम्हूं वेठा आहिनि। उन्हनि जे साम्हूं के रुपयो कोन मिलियो आहे। गेटनि मां माण्हू हलनि पिया जिन खे पैसा ॾियनि पिया पोयां अचनि पिया वञनि पिया। जेके मिसकिन आहिनि उन्हनि सां हालत तव्हां पाण मटे ॾिसो आहे या कोन्हे। सरदार जेके आहिनि से का ॻाल्हि ॿोल ॿुधाइण तयारु कोन्हे। मिसकिन केॾां वञूं? टियों ॾींहुं खां सिर्फ़ु लियायूं। इहो ई असांजो हाल आहे। रोज़ा माण्हू काड़ी में ज़लील परेशान बिल्कुलु तंग कुझु बि कोन्हे। इंतज़ाम अचे थी 12 फेरो ॾींहुं इंतज़ाम वारा ख़ुदि चवंदा त पैसा बाबा हलो हलो भॼे वरी इंतज़ाम वारा पाण पैसा वठंदासीं। ॾिजूं कोन इंतज़ाम खां इहो कमु हली कोन्हे। हज़ारे माण्हू निकिरी वञनि। हे 4-5 माण्हू छो जल्दी नथा निकिरनि? एतिरी त मायूसी आऊं मुंहिंजे सम्झ में ईंदो त हे भाउ मूंसां हेल्प कई गॾु चयां बिल्कुलु कमु करियां त मुंहिंजो बिल्कुलु तूं चवंदो बिल्कुलु अॻियां ॻाल्हायां थो त हेतिरो टाइम थियो आहे। शायदि उणी बि आहे पैसा वग़ैरह वठनि। इहे असांखे तहक़ीक़ न आहे, तस्दीक़ न आहे। अदा ॻाल्हि कई इन करे वधीक तव्हां वठंदा पाण छो न ॻाल्हि करी यार? पाकेट में लालच असांखे ईअं लॻो देर जी वजह देर न थी। एतिरो टाइम हलियो माना देर बि थिए त मायूं हज़ारे निकिरी वञनि। हज़ारे 10-15 न थींदो करे हज़ारे तइदाद में घणी कटौती कंदा? घणी कटौती था कनि? पैसा घणा घट 500 कनि था, 1000 रुपया कनि पिया। पैसा ख़ुदा कनि पर आया आहिनि छा जे लाइ नथा ॾियनि? बहुत माण्हुनि खे तंग कनि।